ॿुध हेॾे अच वेठो कंहिं ॼण 50 एकड़ जो मालिक आहे ॿुधे ई नथो अध आयो कासे हुकुम क्यों भाऊ मां तव्हांखे सॾु इन करे करायो मां खानदानी फ़क़ीर बि न आहियां मुंहिंजी शिकिल बि फ़क़ीर वांगुरु नथी लॻे सही पर भाऊ मां मजबूर आहियां मूंसां वॾी मजबूरी आहे ॾिस परचो मूंखे साड़ आहे सही इन करे मां तव्हां ॾे हली आयो आहियां भाऊ मूंसां मदद कयो मां मजबूर माण्हू आहियां सही माना तू पेनड़ा फ़कीर ना है न भाऊ न मां शिकिल सां लॻां त पिनड़ाऊं आहे नथो लगे अदा जे तव्हांखे एतबार नथो अचे त दवा लिखलियूं तव्हां पाण वठी आने ॾियो मूंखे भाउ न मूंखे एतबार आहे बस अचो ॾे पोइ छा पियो चए हाणे पाण ॿुधाए भाऊ मूंसां मजबूरी आहे मुंहिंजी घरवारी जेकी आहे त अस्पताल में पई आहे डिलीवरी केस आहे मां ग़रीब माण्हू आहियां मां खानदानी फ़क़ीर न आहियां पर मूंसां मजबूरी आहे मुंहिंजी मदद कयो जेको सरी सघो तू मूंखे माफ़ कर बाबा हाँ माफ़ कर मूंखे पंधु तूं अस्कार करायो पंधु ॼण मूंखे न करायो या पंधु वो हुते सॾु कई मां चइमि अलाए छाजे लाइ सॾु मूंखे कयईं को अहिड़ो कमु हूंदुसि अरे जे तू पिनणो हुयो तोखे पिया वठणा त तूं हेॾे पंधु करे अची आ न मां वटि उतां तो खणी सॾु करे ॼण मां तुंहिंजो मुलाज़िम हुयुमि चुप